नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त STP चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी न्यू सईदाबाद शहर में SUP ज़िले मटियारी जे अॻूणे जनरल सेक्रेटरी सोहेल कुरैशी ऐं राफ़े कुरैशी सां संदसि वालिद अब्दुल्ला कुरैशी जी वफ़ात जी ताज़ियत कई। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल वाहिद उमरानी न्यू सईदाबाद खां। STP चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी न्यू सईदाबाद शहर में SUP ज़िले मटियारी जे अॻूणे जनरल सेक्रेटरी सोहेल कुरैशी ऐं राफ़े कुरैशी सां संदसि वालिद अब्दुल्ला कुरैशी जी वफ़ात ते हथ फातिह पिणु करण बैदि हिन चयो त मुल्क जी सियासी सूरत हाल इंतिहाई ख़राब थी चुकी आहे। सिंध जे सचनि सपूतनि जो रोडनि ते सरेआम रत वहायो पियो वञे। महांगाई उरूज ते पहुतल आहे। सिंध जे वसीलनि ते ठाड़ा हया पिया वञनि। इमरान ख़ान जे हुकूमत 6 महीना गुज़रण बावजूदि सिंध जे अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि न ॾेई सघी आहे। सिंध जे अवाम खे घर ॾियण बदिरां घर खसे रही आहे। हिननि हुक्मराननि खे मुल्क हलाइण नथो अचे। हिन चयो त PPA जी सिंध हुकूमत में इस्पतालुनि में स्प्रो जी गोरी नथी मिले। छिते कुते जे चकरण वारी इंजेक्शन बजाए वैक्सीन अणलभ आहे। सिंध में बेरोज़गारनि जी फ़ौज आहे। सिंध हुकूमत हिकु PPA नौकरी न ॾेई सघी आहे। नौजवान मुआशी मसइलनि करे ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। हिन चयो त एहसाब मनपसंद थी रहियो आहे। मेरठ जो क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि मुश्किलातुनि जे हल लाइ सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे मुल्क जो रवैयो चेंज करणो पवंदो। हिन चयो त सोशल मीडिया ऐं TV एंकरनि ते पाबंदीअ खे डिक्लेयर्ड मार्शल लॉ आणण जे बराबरि आहे। हिन चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत इरशाद राजाणी जे केस में सची हुजे हा त पुलिस रहीम शाह जो बदिलियल चालान पेश न करे सघे हा। हिन मुतालबो कयो त DSP मलीर शौकत शाहाणी ऐं DIG आमिर फारूक खे फौरी तौरु मुअतल करे जांच कराई वञे त ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं रहीम शाह शुरू खां ॾोहारी क़िस्म जो माण्हू हो त उहो UC चेयरमैन कीअं थियो। उन मौक़े ते साणुसि गौतम चन्ना, नुसरत चन्ना, होद ख़ान गाडई, अब्दुल फताह गाओठी, डॉक्टर नवाज़ गाओठी, मल्हार शीदी ऐं ॿिया अॻुवान मौजूदु हुआ। डॉक्टर कादिर मंगसी ॻोठु फुल काका में ग़ुलाम कादिर काका सां उन जी घरवारी कारो काका में गुलाम नबी काका सां उन जे पुट जी वफ़ात ते तैज़ियत कई। बारोचोक बाग में डॉक्टर नवाज़ गाओठी तरफ़ां क़ाइमु कयल STP ऑफिस जो इफ़्तिताह पिणु कयो। उन बैदि कारकुननि जी तरबियती वर्कशॉप खे बि डॉक्टर कादिर मंगसी ख़िताब कयो। अब्दुल वाहिद उमरानी, अवामी न्यूज़, न्यू सईदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ Facebook पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेब